सर टाइम न्यूज़ ते रिपोर्ट जेको आहे सो मूं कयो इम्तियाज़ शेख साहब टाइम न्यूज़ ते चयो त कुझु मुर्दार जेके सियासी मुर्दार आहिनि उहे भले पीपल्स पार्टी में शमूलियत कनि उहो बि मुर्दार ई रहंदा। उन क्लियरली तव्हांजे नाले सां मां जॾहिं हुन खां सुवाल कयुमि त उमर साहब लाइ तव्हां जेके लफ़्ज़ इस्तेमालु कया आहिनि जॾहिं पीपल्स पार्टी में जेके शामिलु थिए त इहे ई लफ़्ज़ हूंदा तव्हांजे लाइ तव्हांजे तरफ़ां या वरी जेको आहे सो ॿिया हुन जे जवाब में जेको तव्हां ॿुधो हूंदो त छा चवणु चाहींदो हेॾो वॾो माना तव्हांजे मथां इल्ज़ाम। अब इन मुल्क में प्रेस फ्री आहे, साईं चई सघे थो। शेख साहब खे हक़ आहे, इजाज़त आहे भली चए, पर मां शमूलियत नथो वठां। न मूंखे सची ॻाल्हि में दावत आहे। मुंहिंजा दोस्त अहबाब, मुंहिंजा कज़न्स हमीर साहब, अकील साहब आहिनि उन पार्टीअ में। मूंखे दुख इन ॻाल्हि जो आहे त साईं चयो आहे त पीपल्स पार्टी में कुझु मुर्दार वेठा आहिनि, त छा मुंहिंजी फैमिली ते तनक़ीद पियो करे या जनरली पंहिंजी पाकिस्तान पीपल्स पार्टी ते तनक़ीद पियो करे शिकारपुर डिवीज़न में, या जनरली पीपल्स पार्टी ते तनक़ीद पियो करे त पीपल्स पार्टी में मुर्दार वेठा आहिनि। मां त कॾहिं बि अहिड़ी तोहमत न हई आहे ऐं ना मां कुझु इन खे रिस्पॉन्स ॾींदुसि। उअं ॾिसणु वञे त शेख साहब सॼे शहर जो नुमाइंदो आहे ऐं के हिकिड़े माण्हू खे इहो चवणु मुनासिब न आहे, पर उन जी पंहिंजी फिलॉसफी आहे, पंहिंजी सोच आहे। मां पंहिंजी सोच उन जी सोच खां सब्स्टिट्यूट त न कंदुसि। मूंखे मालिकी करणी आहे। शिकारपुर में अमन अमान बिल्कुलु न आहे, ॿार सेफ़ न आहिनि, माण्हुनि जी प्रॉपर्टी सेफ़ न आहिनि। हर रोज़ फुर थियनि थियूं, एतिरियूं फुर थियनि थियूं त पुलिस FIR बि नथी लॉन्च करे। जंहिंजी प्रॉपर्टीज़ आहिनि, प्रॉपर्टी वैल्यू सफ़ा ख़तमु थी वियूं आहिनि। कारोबारी माण्हू आहिनि, कल्ह ई हुननि रोड ब्लॉक कया। म्यूनिसिपल पार्टी या म्यूनिसिपल कमीशन उन्हनि खां टैक्सिस वठे थी, जंहिंजी कोई मद न आहे, कोई जस्टिफिकेशन न आहे, हिकिड़ी भताखोरी आहे। त माण्हू किथे वञनि? मां आयो आहियां मालिकी करण लाइ, कंहिं ते तनक़ीद मां न कंदुसि। सोच इंसान पॉज़िटिव रखे। जीअं तव्हां ॻाल्हि कई सर, शहीद अला बख्श सूमरे जा पोटा बि हुन सां गॾु आहिनि। मोस्टली 50% हिन वक़्तु सूमरा पीपल्स पार्टी में आहिनि ऐं इम्तियाज़ शेख सां गॾु आहिनि। फॉर एग्ज़ाम्पल जेकॾहिं तव्हां बि अचो था इलेक्शन विढ़ण लाइ, छा था सम्झो तव्हां हुननि सभिनी सूमरनि, छो जो पहिरें नंबर ते सूमरनि जो वोट आहे शिकारपुर में, सभिनी सूमरनि खे गॾु करे सघंदो, सभु तव्हां सां बीह सघंदा, छा था सम्झो? अब छो न बीहंदा? ऐं मां को पीपल्स पार्टी ते तनक़ीद त न करणु आयो आहियां। मां त पाण चवां थो त मुंहिंजा सोट हिन जे बारे में मूंखे मोहबत बि आहे, इज़त बि आहे, उहो PPP में आहिनि। जॾहिं शेख साहब चए थो त पीपल्स पार्टी में मुर्दार बि वेठा आहिनि ऐं मां बि अचां त हिकिड़ो ॿियो मुर्दार अची वेंदो, त इन जो जवाबु हो ॾियनि जो पाकिस्तान पीपल्स पार्टी में आहिनि। जे पार्टी शेख साहब खे इज़त ऐं मयार ऐं पोज़ीशन ॾिनी आहे, उन जे पार्टी जे ख़िलाफ़ु अहिड़ो बयानु ॾिए थो त मां त उन ते को कॉमेंट न कंदुसि। अदा शिकारपुर में अरबें रुपयनि जी बजट लॻभॻि जेको सालनि में मंज़ूर थींदा, जी। कमु ज़ाहिरी तौर ते लॻे नथो त 25% बि कमु थियो हुजे ऐं मोस्टली हर सियासतदान जो पंहिंजो ठेकेदार हूंदो आहे। छा तव्हां हिकिड़ा कानून जा बि आहियो, तव्हां सेटिस्फाई आहियो इन्हनि कमनि में जेके पैसा शिकारपुर लाइ अचनि था उहे ख़र्च थियनि पिया कंप्लीटली शिकारपुर ते? अदा हरगिज़ न, को बि माण्हू सेटिस्फाइड त न आहे, पर ॻाल्हि इहा आहे त शिकारपुर जहिड़ो अमन अमान पीसफुल शहर हुयो, हाणे सिजु लहण खां पोइ को बाहिर ई नथो निकिरे। पहिरीं शहर में माण्हू पाण खे सेफ फील कंदो, हाणे शहर बि सेफ न आहे। ॿार अगवा था थियनि, पार्क नथा वञी सघनि। हर रोज़ मां सम्झां थो दर्जन मोटरसाइकिलुनि जी फुर थींदियूं आहिनि। जो कारोबारी असांजा माण्हू आहिनि उहो बि बेज़ार थी विया आहिनि। जॾहिं हे हली वेंदा त इन वैक्यूम खे केरु फिल कंदो? उहो ई बदमाश जो फुर करनि था। त मां सम्झां थो त अकाउंटेबिलिटी हुजे। अदा सिंध गवर्नमेंट ऐं पीपल्स पार्टी, चीफ मिनिस्टर साहब हर MPA खे फंड ॾींदो आहे ऐं हर म्यूनिसिपैलिटी खे बि फंड्स मिलंदा आहिनि। उन्हनि जी अकाउंटेबिलिटी असां कंदासीं त हुननि जी पार्टी बि ख़ुशी थींदी। असां कंहिंजे ख़िलाफ़ त न आया आहियूं। म्यूनिसिपल कमेटी तरफ़ां हर दुकानदार खां 1500 रुपया वठनि था, सिर्फ़ु म्यूनिसिपल जे हद में न, ओवरऑल शहर जे सभिनी खे पर्ची ॾिनो अथऊं त 1500 जमा करायो। छा इहा कानूनी आहे या अब हिकिड़ो माण्हू हिकिड़ी पाई बि न ॾे, टोटली इलीगल आहे। मां वटि अचनि,
मूंखे ॿुधाइनि त केरु थो वठे, असां पिटिशन कंदासीं ऐं हिन अफ़सरनि जे ख़िलाफ़ु FIRs लॉन्च कंदासीं। पोइ तव्हांखे ख़बर पवंदी हिन जे पोइते केरु आहे ऐं हुननि जे पोइते केरु आहे। अच्छा, सियासत में अचो पिया सर, तव्हां इलेक्शन विढ़ंदो? अब उन जो फ़ैसिलो वॾो कंदा। हाणे पहिरीं मार्की त कयूं, तव्हांखे ॾेखारियूं त पंहिंजी वर्किंग त ॾेखारियूं इंशाल्लाह। अमुन अमान जे हवाले सां थोरो तव्हां ब्रीफ बि कयो, ॿुधायो अमुन अमान जे हवाले सां छा चवणु चाहींदो सर? हिन वक़्तु पुलिसिंग आहे या वरी मोस्टली त शिकारपुर में मंशियात जे हवाले सां शिकारपुर पहिरें नंबर ते आहे। मुख़्तलिफ़ सूबनि मां माण्हू हिते अची करे रहंदा आहिनि ऐं मंशियात में लॻभॻि हफ़्ते में 2 जेको आहे सो नौजवान बि फ़ौत थिया, जेके हो हुया पंहिंजो नशे वारा, उन्हनि खे करार ॾिनो त नशो जा आदी हुया। छा चवणु चाहींदो आख़िर इहे जेके हर फोर्स आहे बि बीठल, बाईपास ते ॾांहुं वञो त हर फोर्स तव्हांखे हुते मिलंदो, या मंशियात ते शिकारपुर में पहिरें नंबर ते छो आहे? इन जे पोयां कंहिंजा हथ आहिनि? अब कंहिंजे हथ आहिनि उहो त तव्हांखे SP साहब ॿुधाईंदो या लिकाईंदो। जॾहिं असांखे मौक़ो मिलियो निगरान सेटअप खे त असां क़ब्रिस्ताननि में छापा हयां, उन्हनि जे पोइतो केरु हुयो तव्हांखे उहो बि SP ॿुधाईंदो। केरु उन छापनि जे सबबु मुंहिंजे ख़िलाफ़ु ऐं एडमिनिस्ट्रेशन जे ख़िलाफ़ु शिकायत कई उहो बि तव्हांखे ॿुधाईंदो। तव्हांखे बल्कि ख़बर आहे। ॻाल्हि इहा दुख जी ॻाल्हि आहे त हिकिड़े इस्लामी मुल्क में क़ब्रिस्तान में क़ब्रनि जे अंदरि आइस ऐं हेरोइन माण्हू लिकाइनि था ऐं हितां पंजाब एक्सपोर्ट थी थिए। शिकारपुर हिकिड़ो गढ़ थी वियो आहे फॉर एक्सपोर्टिंग ड्रग्स टू पंजाब। ऐं इन्हीअ में मां सम्झां थो तव्हांजी पुलिस खे कुझु कारकर्दगी पंहिंजी ॾेखारणु पवंदी, छो त पॉसिबल आहे। असां तव्हांखे 7 महीने में ॾेखारियो, अमन अमान अची वियो, तव्हां सभु प्रेस वारा आहियो, तव्हांखे ख़बर आहे। हस्पताल में डॉक्टर्स अचनि पिया 8:30 बजे ऐं मोटरसाइकिल्स जी फुरियूं वग़ैरह राति SP गश्त कंदो, त अमन अमान त अची वियो आहे। सर आख़िरी 2 सवाल निकिरिया थी पुछूं तव्हां खां। हिकु त जेके रांदियुनि जा जेके मैदान हुया कुझु उन्हनि ते तव्हां एक्शन बि खयां पंहिंजे जॾहिं निगरान जा वज़ीर हुयो, 2 3 नोटिस डिप्टी कमिश्नर जे तरफ़ां मिलिया जी आकी स्टेडियम स्पेशली। जी जी सवाल इहो आहे त हिन वक़्तु जेका क्रिकेट ग्राउंड आहे ख़तमु थियल आहे, आकी स्टेडियम कहिड़े कंडीशन में तव्हांखे ख़बर आहे अलाए न, हुन खां सेटिस्फाई आहियो या न? ऐं सेकेंड सर, इमरान ख़ान अॼु 8 केसनि मां जेको आहे सो हुनजी ज़मानत मंज़ूर थी आहे, उनजो मुस्तक़बिल कीअं था ॾिसो? पहिरीं त हॉकी सीरीज़ में ॻाल्हि कयूं त असां तनक़ीद कई, छो त हिकिड़ो जजमेंट आहे सुप्रीम कोर्ट जी जंहिंमें को बि सियासतदान पंहिंजे घर बार जे नाले ते को बि स्टेडियम नथो करे सघे, को बि स्पोर्ट्स जी फैसिलिटी, को बि इमारत पंहिंजे शहर में गांव ॻोठ में नथो करे सघे। पंहिंजो पैसो खीसे जो लॻाए थो त पोइ ॿी ॻाल्हि आहे। उन ते असां तनक़ीद कईसीं, असां लिखत पढ़त बि कईसीं ऐं पोइ असां पेश कयोसीं पंहिंजो मौक़िफ़। हाणे तव्हां हितां जो शहरी जा भाती आहियो, वरी इहो मुहिम शुरू करे सघूं था। बाक़ी ख़ान साहब जो मूंखे ख़बर न आहे, मां त कल्ह को निकितो आहियां बाई रोड त छा थो थिए, पर दुआ कयूं था त मुल्क में अमन अमान अचे ऐं बहितरी अचे।